8 मार्च जे हवाले सां मां इहो चवणु चाहींदसि त इहे जेके ॾिहाड़ा आहिनि इहे औरतुनि जी ख़ुदि एतमादी ऐं पाण भराईअ वारी सघ जेका आहे उन खे हथी ॾियनि था। औरत सिंध जी औरत सदाई खां मज़बूत रही आहे ज़हनी जिस्मानी तौर ते ऐं भिटाई बि उन औरत खे ॻायो आहे उनखे ऐं सिंधवासी खे इहो पैगाम ॾिनई उन बि पंहिंजे शाइरीअ में त जेका सिंध जी औरत आहे उन जी उन जी जेका अहसास जी नज़ाकत आहे या उन जी जेका तख़लीक़ी सघ आहे उहा तमामु घणी ख़ूबसूरत आहे। त मां सम्झां थी त हीअ जेके हिन ख़ासि ॾिहाड़े ते जेके हीअ वाक़िया था थियनि कारोकारी जा या जेके इज्तमाही ॾाढाई जा वाक़िया था थियनि या ॿारड़ियूं नंढियूं या नंढा ॿार आहिनि उन्हनि सां मां इन मौक़े ते चवंदसि त भरपूर कानून साज़ी थियणु घुरिजे। जेसि ताईं असां केतिरो ई ॾिहाड़ा छो न मल्हायूं कानून साज़ी ॾांहुं अचूं इहो मुतालबो रखूं असेंबलियुनि में असां पंहिंजे सियासी जेके अॻुवान आहिनि उन्हनि जे साम्हूं त भरपूर कानूनी तौर ते जेका सहायता औरतुनि खे मिलणु खपे जेसि ताईं न मिलंदी उन वक़्त ताईं इंसाफ़ न थींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk